अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हां खे भली कार चऊं था। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं असां जंहिं इशू ते ॻाल्हि ॿोल कईसीं, अॼु उनखे ई कंटिन्यू कंदासीं, छाकाणि त सूरत हाल जेका आहे ॾींहों ॾींहुं PTI हुकूमत जे लाइ ख़राबु थींदे नज़र अचे पई। ऐं कुझु अर्सो पहिरियों ताईं त मीडिया में अहिड़े क़िस्म जा तज्ज़िया ऐं तबसरा हलिया पिए त -1 फार्मूला ते गौर वीचार थिए पियो। असां बि उन ते ॻाल्हायोसीं, मुख़्तलिफ़ तज्ज़िया निगारनि खां सम्झण जी कोशिशि कईसीं। पर गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असैम्बली जो जेको इजलास थियो, उन में ख़ान साहब पाण उथी बीही -1 फार्मूला ते ॻाल्हियूं कयूं, कुर्सी वञण जे हवाले सां बि ॻाल्हियूं कयूं। ऐं इहो बि उन्हनि चयो त जेकॾहिं केरु सम्झे थो त खेसि -1 कराए या मथसि दॿाउ विझराए, हू जेके आहिनि बची वेंदा, पर हू बची न सघंदा। हुन खां पोइ बि जेको वज़ीर आज़म जेकॾहिं ईंदो त उहो बि संदन एहतिसाब कंदो, हू उनखां बची न सघंदा। हाणे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जेको न रुॻो कुझु अर्सो पहिरियों ते, पर 3 ॾींहं पहिरियां इन्ही क़ौमी असैम्बली में ॿी तक़रीर कई। उहा अलॻि हुई, पर उनखां पहिरियां जेका हुननि दावत रखी बजट मंज़ूर कराइण जे हवाले सां पंहिंजे पार्टी अॻुवाणनि जी या इतिहादियुनि जी, त उन तक़रीब में हुन ख़िताब कंदे पंहिंजे पार्टी जे अॻुवाणनि खे ऐं इतिहादियुनि खे वॾे एतमाद सां इहो ॿुधायो हो त हुननि खां सवाइ मुल्क में ॿी का चॉइस न आहे। जंहिं ते अची डिबेट शुरू थियो त खेसि अहिड़ो बयानु ॾियण जी ज़रूरत छो पेश आई, जेका पार्टी में भंजडा आहे, इख़्तिलाफ़ आहे, उनजे करे अहिड़े क़िस्म जा बयानु ॾिए पियो या छा। ऐं जेको 3 ॾींहं पहिरियां ताईं पाण खे आख़िरी चॉइस करार ॾेई रहियो हो, उहो गुज़िरियल ॾींहुं चवे थो त कुर्सी सदाईं नाहे रहणी, ऐं जेकॾहिं हू हलियो बि वियो त ॿियो हिननि खे न छॾींदो। त ख़ान साहब जे लाइ हाणे वॾो सुवालु इहो आहे त उन्हनि खे माइनस केरु पियो करणु चाहे, छाकाणि त हिन वक़्तु असीं ॾिसूं था त बहरान पंहिंजी जॻह ते आहिनि, खोड़ बहरान आहिनि जंहिंजो असीं ज़िक्र करे सघूं था। उहे बहरान पंहिंजी जॻह ते आहिनि, पर उन्हनि बहराननि जे बावजूदि अपोज़िशन का अहिड़ी तहरीक न हलाई आहे, पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, अपोज़िशन जी तरफ़ां का तहरीक न आहे, आवाम रोडनि ते न आहे। हुकूमत जे लाइ जेको प्रेशर माज़ी में जीअं डेवलप थींदो आहे, अहिड़ो को प्रेशर नज़र न पियो अचे। त उनखां पोइ सुवालु इहो थो पैदा थिए त न अपोज़िशन उहा का तहरीक हलाई, न आवाम का अहिड़ी तहरीक हलाई, त पोइ नेठि उहो केरु आहे, कहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके ख़ान साहब खे माइनस करणु चाहिनि थियूं, जंहिंजो इज़हार ख़ान साहब पाण बि कयो आहे। सो पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा वाक़ई ख़ान साहब माइनस थियणु वञे पियो ऐं उन ते गौर फ़िक्र हले पियो, संजीदगी सां हले पियो, त उनखां पोइ नेक्स्ट जेको हूंदो उहो वज़ीर आज़म केरु हूंदो, उन्हनि जी पार्टी मंझां हूंदो, उन्हनि जो को इतिहादी हूंदो, या उहो जेको वज़ीर आज़म हूंदो उहो हिन सेटअप खे कीअं खणी अॻिते हलंदो। या अॼु जेकॾहिं असीं ॾिसूं था त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेके आहिनि, उन्हनि पंजाब में पंहिंजो पॉलिटिकल सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। लाहौर में अॼु उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। ईअं खणी चइजे त बिलावल भुट्टो ज़रदारी जेका अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उहो अछो चिठो हो हिन हुकूमत जे लाइ। उन्हनि हुकूमत जूं समूरियूं नाहिलियूं गिणायूं जेके नज़र अचनि थियूं, पोइ अटे जो बहरान हुजे, खंड जो बहरान हुजे, पेट्रोल जो बहरान हुजे, कोरोना जी सूरत हाल हुजे, माशी जेका पोज़ीशन मुल्क जी ख़राबु आहे, उन ते बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हायो। उसामा बिन लादेन खे जेको शहीद करार ॾिनो वज़ीर आज़म साहिबु क़ौमी असैम्बली जे फ्लोर ते, त बिलावल उन ते उन्हनि खां वज़ाहत तलब कई आहे त जेकॾहिं उसामा बिन लादेन शहीद आहे त पोइ ऑपरेशन ज़ब जेको थियो, ऑपरेशन सवाद जेको थियो, या जेको APS वारो वाक़ियो थियो, आर्मी पब्लिक स्कूल ते वाक़ियो थियो, ऐं जेके एतिरा माण्हू शहीद थिया, पोइ उन्हनि खे हू कीअं था ॾिसनि जेकॾहिं उसामा बिन लादेन शहीद आहे। त हिन वक़्तु जेके 70,000 क़ीमती इंसानी जानियूं हिन मुल्क जूं दहशतगर्दी जे करे ज़ाया थियूं 9/11 खां पोइ उन्हनि जानियुनि जो ज़िम्मेवारु नेठि केरु आहे, जेकॾहिं उहा जी नज़र में उसामा बिन लादेन शहीद आहे। उन सां गॾोगॾु बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो बि वाज़े चयो त उन्हनि खे कंहिं बि NRO जी का बि ज़रूरत न आहे, ऐं जेकी बि केस हलनि पिया था, हुकूमत उन्हनि केसनि खे हलाए, जेकॾहिं उन्हनि केसनि में जान आहे त उन्हनि खे भले अंजाम ताईं पहुचाए, उन्हनि खे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे, खेनि को बि NRO नथो घुरिजे। पर गॾोगॾु बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त ख़ान साहब जेको बार बार चए थो त आउं कंहिंखे NRO न ॾींदुसि, हू केतिरा ई दफ़ा पंहिंजी हुकूमत में इन्हनि 22 महीननि दौरान NRO ॾेई चुको आहे। एम्नेस्टी स्कीम जेका आई, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवणो त इहो NRO हो। शुगर माफ़िया खे जेको रिलीफ ॾिनो वियो, इहो NRO हो। ऐं वज़ीर आज़म जन माफ़ियाउनि जो ज़िक्र करे थो पियो, उहे माफ़ियाऊं बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त असल में मौजूदा हुकूमत जूं फ्रंट मैन आहिनि। सो अॼु जी जेका ही प्रेस कॉन्फ्रेंस आहे ऐं पीपल्स पार्टी जे सरबराह जी, ऐं हू चवनि पिया त हू अपोज़िशन खे गॾु करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जल्द ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि थींदी ऐं हिन हुकूमत खे हाणे वधीक अरसो असीं हलणु न ॾींदासीं ऐं हिननि खे टफ टाइम ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणो हो त उन्हनि खे बालिग जेको आहे उहो वज़ीर आज़म घुरिजे जेको इन मुल्क जा मामला हल करे। सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार आमिर खाकवाणी साहब हिन वक्त असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि, उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। आमिर साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया।
عامر صاحب آپ سے ہم سمجھنا یہ چاہیں گے کہ کچھ عرصہ پہلے تک جو اعتماد نظر آتا تھا پی ٹی آئی کے لوگوں میں ان کی حکومت میں، یا 3 دن پہلے جو اتحادیوں کا ڈنر رکھا وزیر اعظم صاحب نے جس میں اس نے کہا کہ وہی اس ملک کی آخری چوائس ہیں، کل وہ قومی اسمبلی میں کھڑے ہو کر کہتے ہیں کہ اگر میں مائنس کیا بھی جاؤں تو پھر بھی آپ بچ نہیں سکیں گے، آپ سے میرے بعد آنے والا جو ہوگا وہ آپ کا احتساب کرے گا. یہ اچانک کیا ہو گیا ہے؟ کیا واقعی خان صاحب کو مائنس کیا جا رہا ہے؟ اچھا، میرے ویسے اس پہ کافی لوگ ذرا بات کر رہے ہیں. میرا نہیں خیال کہ عمران خان نے اس کسی خاص اینگل میں کہا ہے، کیونکہ میرا ذاتی جہاں تک خیال ہے عمران خان اس صورت میں مائنس ہوں گے. عمران خان کا جو ایک ذہنی مزاج اور استاد طبع اس طرح کی ہے کہ اگر وہ مائنس ہوئے تو وہ تحریک انصاف پوری مائنس ہوگی. صحیح. عمران خان، کیونکہ تحریک انصاف عمران خان کا نام ہے اور عمران خان ہی تحریک انصاف کا نام ہے. یہ ممکن نہیں ہے، مجھے بہت مشکل لگ رہا ہے، آسان نہیں ہے کہ عمران خان کو مائنس کر کے ہٹا دیا جائے اور تحریک انصاف حکومت میں رہے. میرا خیال ہے کہ ایسا نہیں ہے. چونکہ اس پہ تقریریں آپ نے یاد ہوگا کہ آپ اس سے پہلے تقریروں میں یہ کہا گیا تھا کہ یہ ریزائن دے دیا، ان کو ہٹا دیجیے، ان کو مائنس. خواجہ آصف نے بھی، بلاول بھٹو صاحب نے بھی، اور بھی 1-2 لوگوں نے، شاید خاقان عباسی نے، سب لوگوں نے. تو اس کے جواب میں عمران خان نے اپنا وہ جو سٹانس ہے اپنا، جو وہ ہمیشہ کہتے ہیں کہ انصاف ہوگا اور اپوزیشن کو میں نہیں چھوڑوں گا، کہ وہ تو یہ میرا خیال ہے ہلے تو ہیں. مطلب مسائل تو کیونکہ دیکھیں ایک بات تو ہے کہ 2 سال اب ہو گئے ہیں آلموسٹ، پرفارمنس تو حکومت کی تسلی بخش نہیں رہی. پرفارم تو نہیں کر پا، ڈیلیور تو نہیں کر پا رہے. پنجاب میں خاص طور پہ، کیونکہ سندھ میں تو صوبائی حکومت تو پیپلز پارٹی کی ہے، پنجاب میں صوبائی حکومت بھی ان کی ہے، اے پی میں ان کی ہے. پنجاب کی ہم بات کریں تو پنجاب میں خاصی مایوسی ہے اور ایڈمنسٹریشن بہت ہی کمزور، ویک ایڈمنسٹریشن ہے، بالکل ہی کہیں نظر نہیں آ رہی حکومت کیا ہے. تو وہ پرابلمز ان کے لیے نظر آ رہے ہیں، مسائل بہت بڑے ہوئے ان کے لیے، اور شاید وہ سوچ رہے ہوں. کیونکہ ان کی کچھ تقریروں میں یہ لگ رہا ہے کہ جس طرح آگے کا سوچ کے نا، ایک الیکشن کا سوچ کے، یا ایسا سوچ کے کہ اگر حکومت ختم ہو جاتی ہے کسی وجہ سے تو اس پہ اپنا ایک پولیٹیکل سٹانس اور پولیٹیکل نعروں پہ وہ اپنے وہی لگا رہے ہیں جو پہلے الیکشن آنے سے پہلے لگایا کرتے تھے صاحب کے. اس کو ذرا ہمیشہ ہی کہتے رہے ہیں، دہرا رہے ہیں. تو میرا خیال ہے عمران خان کو مائنس کرنا آسان نہیں ہے تحریک انصاف میں. کوئی ایسا بندہ، یعنی عمران خان کا اگر یہ جائیں گے تو یہ خاصا ہنگامے کر کے جائیں گے، کہ ایسے آسانی سے چپ کر کے سائڈ میں ہونے والے بیٹھنے والے ہیں نہیں. تو آج عمران خان کا ایسا نہیں ہے، کیونکہ ان کی سیاست ختم ہی ہو جائے گی اگر اس میں بیٹھ گیا تو. صحیح. اس نے یہ کہا نا قومی اسمبلی، آپ نے ضرور سنا کہ مجھ پر پریشر ڈال پہ یا مجھے مائنس کرنے کی کوشش ہو رہی ہے. پریشر اپوزیشن کا تو نہیں نظر آ رہا، عوام بھی روڈوں پر نہیں ہے، نہ اپوزیشن کوئی ایسی تحریک. تو پھر خان صاحب پر کون آخر یہ پریشر ڈال رہا ہے؟ کس طرح کا پریشر ہے؟ عوام سڑکوں پہ تو نہیں ہے، یہ بات ٹھیک ہے، لیکن آپ یہ دیکھیں حکومت کی بھی اس میں نااہلی ہے، لیکن اپوزیشن کا قومی اسمبلی میں قانون سازی پہ کہیں پہ بھی کوئی تعاون ایسا نہیں ہے. بجٹ میں انہوں نے نہیں رکاوٹ زیادہ بڑی ڈالی، لیکن کہیں پہ چلنے نہیں دیا جا رہا. اور عمران خان کو لگتا ہے کہ بیوروکریسی میں ہر جگہ ان کو لگتا ہے کہ جو عمران خان کا مجھے لگتا ہے کہ ان کا جو تاثر ہے وہ یہی ہے، جس کو وہ ظاہر بھی کرتے رہتے ہیں کہ پی ایم ایل این کی جو ایک حامی لابی ہے، اور یہ ہر جگہ موجود ہے پاکستان میں، ہر جگہ ہی موجود ہے. ظاہر اتنے طویل عرصہ وہ اقتدار پہ رہے ہیں میاں صاحب، میاں نواز شریف صاحب. تو وہ ان کو لگتا ہے کہ وہ سب چیزیں جو ان کے جو لنکس ہیں ہر جگہ پہ ان کی لابی ہے، چاہے وہ میڈیا میں ہو، چاہے وہ بیوروکریسی میں ہو، چاہے پولیس میں ہو، اور جگہوں پہ ہو، خاص طور پنجاب کی حد تک، کیونکہ وہاں تو بہت گہری روٹس ہیں، ڈیپ روٹس ہیں پی ایم ایل این کی. تو وہ ان کو بالکل ہی چلنے نہیں دی جا رہی ہے اور ناکام بنا رہے ہیں. اور حکومت کے اندر بھی، ان کی پارٹی کے اندر بھی مسائل تو ہیں، گروپنگ بھی ہے اور چیزیں بھی ہیں، اور ایک فرسٹریشن بھی نظر آ رہی ہے عمران خان میں. یہ تو نظر آ رہی ہے کہ چیزیں ظاہر ان سے ہو نہیں رہی نا. اب یہ پیٹرول کا جو اضافہ کیا ہے اس پہ اتنا شدید ریئیکشن آیا ہے، سوشل میڈیا پہ اتنی بڑی کمپین چلی ہے، اور پی ٹی آئی کی تو آپ کو پتہ ہے ایک بیس گراؤنڈ ہے ان کا، بالکل ایک بیس کیمپ ایک طرح کا ہے ان کا سوشل میڈیا. تو وہاں پہ بہت ایک نیگیٹو ان کے خلاف گیا، اور عمران خان سوشل میڈیا کا پریشر لیتے ہیں. تو ان کو بھی لگ رہا ہے کہ میں سے یہ ان پاپولر اور مشکل فیصلے اور وہ سخت فیصلے ہو رہے ہیں، اور چیزیں ڈیلیور نہیں کر پا رہی. جو بھی چیز ہوتی ہے اس کا کوئی نہ کوئی اس کا مطلب. اب یہ دیکھیں اس کا پی آئی اے پائلٹس کا معاملہ، میرا خیال تھا کہ شاید ہم نے یہ کر کے ہمیں کوئی رائے ملے گی، اور اس کا اوپر دنیا بھر میں اس کا ریئیکشن ہوا ہے. بالکل. اور آپ دیکھ رہے ہیں یورپین یونین نے بھی اور جگہوں پہ بھی، اور میں لگتا ہے اور شاید کئی اور ملک بھی پابندی لگا دیں پی آئی اے پہ. یو اے ای نے لگائی، یورپ نے تو ابھی وہ بالکل نیگیٹو کیا ہے نا، وہ بالکل ہی نیگیٹو کیا ہے پاکستان کے اندر بھی اور باہر بھی.
تو یہ ہر وہ کام جو ان کی حکومت سے ہو رہا ہے, ان کے منسٹر سے ہو رہا ہے, کچھ بھی ہو رہا ہے, اس کا ایک منفی آ رہا ہے, تو وہ سارا ایک پریشر عمران خان لے رہے ہیں. لیکن یہ ایک سوال ہے بڑا کہ عمران خان, جیسا ابھی آپ نے کہا, اصل پوائنٹ وہی یہی سوال ہے کہ عمران خان ایک طرف سائڈ میں ہو کے پی ٹی آئی کے بندے کو, کسی کو, یعنی اسد عمر کو یا شاہ محمد قریشی کو یا مختلف جو بھی لوگ ہیں ان میں سے کسی کو عمران خان سائڈ میں ہو جائے گا. لیکن عمران خان سائڈ میں کیوں ہوں گے؟ عمران خان اس کے فیلئر ہی سمجھے جائیں گے. اگر عمران خان اگر سائڈ میں ہو گیا, آپ اس پہ غور کریں نا کہ اگر عمران خان چپ کر کے سائڈ میں بیٹھ جاتے ہیں تو اس کا مطلب ناکام ہو گئے. تو ایسی خاکوانی صاحب ایسی باتیں پیپلز پارٹی کے دور میں بھی ہوتی تھی. گیلانی صاحب کا فیصلہ چلو کورٹ سے آیا, نواز شریف کے لیے بولتے تھے کہ نون لیگ کا ووٹ بینک سارا نواز شریف پر کھڑا ہے, اس کے بعد شاید خاقان عباسی صاحب کورٹ کے تھرو چلو وہ گئے, لیکن اس طرح کے تجربے ہوئے تو ہوئے. نواز شریف صاحب کو تو مسئلہ یہ ہوا نا, ان کو تو ظاہر ایسا سپریم کورٹ نے نااہل قرار دے دیا, اس کو تو اور آپشن کوئی تھی نہیں. اچھا, گیلانی صاحب کبھی بھی پی ایس پارٹی کا فیس تو نہیں تھے نا. پی ایس پارٹی تو آصف زرداری صاحب کا نام, بھٹو خاندان کا نام ہے نا, پہلے بھی اور آج بھی ایسے ہی ہے نا. کوئی بندہ پی ایس پارٹی کے لیڈر سے جتنا بھی بڑا ہو جائے وہ بھٹو خاندان سے یا زرداری صاحب سے بڑا تو نہیں ہے نا, نہیں ہو سکتا پارٹی میں. اور پی ایم ایل این پہ بھی یہی پوزیشن ہے نا. تو وہ یعنی یہ لیکن دیکھا نا, پی ایم ایل این میں تو نواز شریف صاحب تو ایک اسٹیبلشمنٹ نے ہٹایا نا, اور اس میں انہوں نے ایک نعرہ بھی لگایا کہ مجھے کیوں نکالا, اور پورا جی ڈی روڈ سے آئے اور لانگ مارچ اتنا کا پورا کیا, احتجاج کیا, اور پورے ایک بیانیہ دیا, ایک نیریٹو بلڈ کیا. ٹھیک ہے, جب آپ احتجاجی نیریٹو بناتے ہیں تو آپ اپنی مستقبل کی سیاست میں کے لیے کچھ نہ کچھ جگہ برقرار رکھتے ہیں. تو عمران خان اگر ہٹتے ہیں اور وہ احتجاج نہ کریں تو ان کی سیاست تو ختم ہے نا. اگر وہ چپ کر کے سائڈ میں ہو جائیں, یعنی اس کا مطلب وہ یہ تسلیم کریں گے کہ میں نالائق ثابت ہوا, میں نااہل ثابت ہوا, اور میری جگہ اسد عمر کو یا کسی اور کو بنا دے, یا کوئی اور کسی اور بندے اپنے کسی فیوریٹ کو بھی چلو بنا لیں, تب بھی کس بنیاد دلیل کیا ہو کہ عمران خان نہیں چل سکا, نااہل ہو گیا تو اب نہیں چل سکا, مطلب آئندہ بھی نہیں چل سکے گا. وہ ایک فیلئر ہے, آئندہ کے لیے بھی فیلئر ہوگا. اس کے بجائے میرا خیال ہے وہ اس کو پریفر کریں گے نہ الیکشن میں جانا, یا اسمبلی توڑنے کی طرف جانا, یا اپوزیشن میں بیٹھ جانا. تحریک انصاف بھی اپوزیشن میں بیٹھ جائے, چاہے فاروق بلاک بنتا ہے یا ٹوٹتی ہے یا دو ٹکڑے ہو جائے, اس کے صورت میں ان کے پاس آپشن ہوگی. وہ ایک نیریٹو بلڈ کر سکتے ہیں کہ دیکھیں جی مافیاز نے, کرپٹ لوگوں نے مل کے, پی ایم ایل این نے اور پی ایس پارٹی نے اور مولانا فضل الرحمان نے اور وغیرہ وغیرہ لوگوں نے مل کے مجھے ناکام بنایا ہے, مجھے نہیں کرنے دیا, میرے خلاف سازشیں ہوتی رہی ہیں, یہ وہ کر کے سازشوں کا اور وہ سارا ایک نیریٹو بلڈ کر سکتے ہیں. صحیح. اگر وہ نہیں کریں گے تو پھر تو ان کی سیاست ختم ہے بالکل. صحیح. اچھا, مملکتی وزیر ہیں جو خان صاحب کے قریب بھی ہوتے ہیں, علی محمد خان صاحب کا ٹویٹ جو آیا اس پر بہت تبصرے بھی ہوئے, لیکن وہ ٹویٹ آج کا ہی تھا, وہ ڈیلیٹ کر دیا گیا. تو اس میں بھی انہوں نے, علی محمد خان صاحب نے بھی کہا کہ مائنس عمران خان اگر ہوا تو پھر مائنس عمران خان صرف نہیں ہوگا, مائنس جمہوریت ہو جائے گی. مطلب پی ٹی آئی کے اندرونی صفوں میں اس طرح کی باتیں چل تو رہی ہے. ایک بات یہ چیز گئی, فوج تو موجود ہے اور اس کی وجہ عمران خان کی بہرحال بیڈ گورننس تو ہے. مطلب میرا خیال ہے شاید ہی کوئی بندہ مقدمہ لڑ سکے عمران خان کی پرفارمنس کا. 2 سالہ پرفارمنس میں عمران خان کو سپورٹ کرتا رہا ہوں ماضی میں, لیکن عمران خان کی پرفارمنس ایسی ہے نہیں کہ آپ اس کو ڈیفینڈ کر سکیں. تو یہ جو ان کو لے کر آئے ہیں یا جو ان کے سپورٹر تھے, میں لے کے آنے کے بجائے یہ کہوں گا کہ جو ان کے سپورٹر تھے یا جنہوں نے فیسیلیٹیٹ کیا ان کو مقتدر حلقے ہمارے, وہ بھی وہاں بھی یہ ایک فیلنگ تو موجود ہے کہ یہ ڈیلیور نہیں کر پا رہی, چیزیں چل نہیں پا رہی, تو کوئی اور آپشن سوچی جائے. تو یہ سوچ تو یقین موجود ہوگی, کہیں نہ کہیں اس میں پریشر بھی ہوگا اور اس کو وہ ایگزیکیوٹ کرنے کی کوشش بھی کی جائے. لیکن میرا خیال ہے عمران خان اس کو ریزسٹ کریں گے اور وہ یہی نیریٹو پی ٹی آئی میں بلڈ کریں گے کہ عمران خان ہے تو پی ٹی آئی ہے, عمران خان ہے تو پی ٹی آئی نہیں, ایسی ہوگی. یعنی پی ٹی آئی, یعنی اگر یہ مائنس عمران خان ہوا تو پی ٹی آئی 2 حصے تقسیم ہوگی, اور عمران خان کا جو حلقہ ہے وہ اپوزیشن میں بیٹھے گا یا احتجاج کی طرف جائے گا. ایسے آرام سے چپ کے کر کے بیٹھنے والے ہی نہیں ہے. اگر یہ بیٹھ گئے پھر ان کی سیاست زیرو ہے, پھر آئندہ کے ان کا کوئی امکان نہیں کبھی بھی اقتدار میں آنے کا. صحیح. بہت شکریہ آپ کا عامر خاکوانی صاحب, آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین, عامر خاکوانی صاحب سینئر جرنلسٹ ہیں, اسلام آباد میں موجود رہن تھا 92 सां उन्हनि जो वास्तो बि आहे, मीडिया ग्रुप्स आहे, उन्हनि जो तजुर्बो वहाँ जो साम्हूं आहे. ऐं ख़ान साहब जी जेका नेचर आहे उनखे ॾिसी करे कुझु माण्हुनि जो बिल्कुलु इहो तजुर्बो आहे त ख़ान साहब ईअं त वञण वारा न आहिनि, ऐं जेकॾहिं उन्हनि ते तमामु घणो प्रेशर आयो त मे बी हू असेंबली जेको आहे उतां रिज़ाइन बि करे छॾनि उन्हनि जी पार्टी जा अॻुवान, ऐं या मिड टर्म चूंडनि में सूरत हाल वञे, सो ॾिसूं त ईंदड़ सूरत हाल में थिए छा पियो. बहरहाल कुझु धुरियुनि जो इहो बि चवणु आहे त ख़ान साहब खे बि उन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त आया कहिड़े हिसाब सां हुआ, जन धुरियुनि उन्हनि खे आंदो आहे, जेकॾहिं उन्हनि मथां प्रेशर आंदो त अव्हां
साइड ते वञो ऐं अव्हां जी पार्टी मंझां ई को ॿियो माण्हू अचे त उन ते ख़ान साहब एतिरो रिज़िस्ट न कंदो, एतिरो हू एहतजाज न कंदो ऐं साइड लाइन थी वेंदो। हाणे इन ते डिबेट पियो थिए त उहो आसानी सां साइड लाइन थी वेंदो या न थींदो, ऐं जेकॾहिं थिए थो त उन खां पोइ PTI जेका सियासत आहे उहा किथे वञी बीहंदी, ऐं ख़ान साहब जे करे ई जेको उन्हनि खे थोरो घणो वोट मिलियो पियो, इन फ्यूचर जेके बि पाकिस्तान जी जेका सियासत आहे उन में PTI जो किरदारु किथे वञी बीहंदो, उन ते बि पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु अॼु जी जेका बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनखे कीअं ॾिठो पियो वञे। अॼु जेको अछो चिठो जारी कयो आहे मौजूदा हुकूमत जी परफॉर्मेंस जे हवाले सां बिलाल भुट्टो ज़रदारी जेका ॻाल्हि ॿोल आहे, ऐं हू जेका जंहिं APC जूं ॻाल्हियूं कनि पिया उहा APC कॾहिं थींदी, ऐं उन APC जो गॾियल पधरनामो हूंदो, जीअं गुज़िरी बि असां चयोसीं त उहो छा हूंदो, ऐं छा का अहिड़ी तहरीक हलंदी, हुकूमत खे टफ टाइम ॾियण जी कोशिशि कंदा या छा। सो उन ते बि पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। बहरहाल सूरत हाल जेका पहिरियां हुई कुझु अर्से पहिरियां ताईं उहा नज़र न पई अचे। PTI जा पंहिंजा जेके अॻुवान आहिनि, ख़ुदि जेके वज़ीर आहिनि, उन्हनि में काफ़ी जेका असांखे बेचैनी नज़र अचे पई। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार सैयद इफ्तिखार शिराजी साहब भी इस्लामाबाद में मसला लाइन पे मौजूद हैं। बहुत शुक्रिया शिराजी साहब। शिराजी साहब, आपसे भी हम यही समझना चाहेंगे, तो पहले भी आपसे समझने की कोशिश की थी, 3 दिन पहले तक जो इत्तेहादियों के मान में उन्होंने डिनर रखा खान साहब ने, उधर उसने कहा कि मेरे सिवा कोई चॉइस नहीं है, हम आखिरी चॉइस हैं। कल वो असेंबली में खड़े होकर कहते हैं कि मुझ पर प्रेशर डाला जा रहा है, या मुझे माइनस किया गया, या मुझे कुछ माइनस करके हटाया गया, तो भी आप नहीं बच सकेंगे। तो खान साहब को कौन माइनस करना चाह रहा है? ना अपोजिशन की कोई तहरीक है, ना पब्लिक रोडों पर है, तो समझने की ये कोशिश करें कि वाकई माइनस हो रहे हैं, अगर हो रहे हैं तो कौन कर रहा है उनको माइनस? देखें, बुनियादी तौर पे तो वो एक बड़े तब्दीली के स्लोगन के साथ इस मुल्क में बरसों इक़्तिदार आए थे, और यकीनी तौर पे जो उनको लाने वाले हैं या आम आदमी है, इस उम्मीद के साथ था कि पाकिस्तान तब्दील हो जाएगा, स्टेटस को टूट जाएगा, सिस्टम बेहतरीन हो जाएगा और लोगों की जिंदगी के अंदर खुशहाली आएगी और पाकिस्तान आगे की तरफ चल पड़ेगा। लेकिन आपने भी देखा नज़ीर और हमने भी देखा कि गुज़श्ता 22 माह में पाकिस्तान पीछे की तरफ गया है। मईशत की सूरत हाल इस वक्त ये है कि ग्रोथ रेट जो हमारा है वो -0.4 हो चुका है। इसी तरह हमारे बैरूनी कर्जे, वो कहा जाता है कि जो पिछली हुकूमतों ने 10 बरस में लिए, वो खान साहब ने पिछले 6-8 माह में उसने कर्जे बैरूनी ले लिए। इसके अलावा ना तो हमारी एक्सपोर्ट बढ़ सकी, ना हमारा कोई और इदारा बेहतर हो सकता। टैक्स रिफॉर्म के हवाले से हम FDR को ठीक करना चाह रहे थे, यहाँ तक तो उसको भी नहीं कर पाए। वहाँ पे भी एक्सपेरिमेंट हुआ, वो भी बुरी तरह नाकाम हुआ। तो बुनियादी तौर पे खान साहब मेरे ख्याल में मैसेज ये दे रहे थे कि इस वक्त उनके अलावा कोई चॉइस नहीं है। जो लोग वो चाहते हैं कि कोई तब्दीली आ जाए, तो तब्दीली लाने वालों को ये उम्मीद रखनी चाहिए कि इसके अलावा जो मुख्तसर हल के उनके पास कोई चॉइस नहीं है। तो यकीनी तौर पे ये मैसेज एक तो खुद पार्टी के अंदर लोगों के लिए भी था, वो लोग जो शायद ये उम्मीद लगा के बैठे थे कि कहीं इन हाउस तब्दीली आएगी तो वो कहीं उम्मीदवार होंगे, तो उनके लिए मैसेज था। और दूसरा उन इत्तेहादियों के लिए भी था कि जो शायद अब अपोजिशन के साथ राब्ते कर रहे हैं और उनका ख्याल ये है कि शायद कहीं उनके साथ गठजोड़ करके या तो इन हाउस तब्दीली की राह हमवार की जाए या खान साहब को थोड़ा सा टफ टाइम दिया जाए। तो उनके लिए भी मैसेज था कि ऐसा कुछ नहीं होने जा रहा। हकीकत तो यही है कि फिलहाल देखा जाए तो जो मुल्क की सूरत हाल है, ना तो ये मिड टर्म इलेक्शन का उससे मुतामिल हो सकती है, और ना ही मेरे ख्याल में वो मुख्तसर हल के अभी तक इस बात पे कन्विंस हैं तो मौजूदा हुकूमत मुकम्मल तौर पे नाकाम हो चुकी है और इस हुकूमत को अब जाना चाहिए। मेरे ख्याल में वो भी समझते हैं कि अभी कुछ वक्त और देना चाहिए, और अगर 6-8 माह का वक्त और दिया जाए और उस दौरान अगर भी तहरीक इंसाफ की हुकूमत परफॉर्म नहीं कर पाती तो शायद उसके बाद तो सोचा जाए। लेकिन फिलहाल यही लगता है कि जो मैसेज उन्होंने दिया है, यकीनी तौर पे उनकी बॉडी लैंग्वेज बता रही थी जो बड़े कंफर्टेबल है। और जिस तरह आपने देखा है तो खुद बजट अप्रूव हुआ है, अगर जो मतलब 160 के वोटों से, और कहा जाता है कि उनको सिंपल मेजोरिटी के लिए 172 चाहिए, बजट के लिए कंडीशन हर के हुआ नहीं करती। लेकिन बुनियादी तौर पे जो अपोजिशन के अंदर एक हमें इत्तेहाद नजर आना चाहिए, वो नजर नहीं आ रहा। आपने देखा है कि जब मौलाना फजल रहमान दोबारा एक्टिव हुए, आपने देखा जब बिलाल भुट्टो जरदारी एक्टिव हुए और टेलीफोनिक राब्ते, और उसके बाद अगला मरहला था कि मुल्क के अंदर एक ऑल पार्टी कॉन्फ्रेंस बुलाई जाए, तो वो शहबाज शरीफ जिनको खाकान अब्बासी से, एहसन इकबाल से, बाकी सब लोगों से पहले कहीं कोरोना उनका पॉजिटिव आया, अभी तक उनको कोरोना नेगेटिव नहीं हो रहा। और वो ये उन्होंने उधर पेश की कि जब तक उनके वो टेस्ट नहीं हो जाते, जब तक उनका नेगेटिव नहीं होता, तब तक वो इस तरह की किसी भी एक्सरसाइज में जाने के लिए तैयार नहीं है। लेकिन मैं समझता हूँ कि ये एक बड़ा
माकूल सा उम्र उन्होंने दिया, लेकिन बुनियादी तौर पर उनका माइंड ये है कि वो किसी ऐसे एक्सरसाइज का हिस्सा नहीं बनना चाहते जिससे ये मैसेज दे जाए कि नून लीग गवर्नमेंट को टफ टाइम देने के लिए तैयार रहती है। तो बुनियादी तौर पर वो भी देख रहे हैं कि अगर उनके साथ भी तो थोड़ी बहुत रियायतें उनको मिल जाती हैं तो वो भी ना तो मौलाना फजल रहमान के साथ पहले बैठना चाहते थे, ना बिलावल के साथ पहले बैठना चाहते थे, और अब वो बैठना चाहते हैं। तो जब अपोजिशन के अंदर इतना इत्तेहाद नहीं होगा तो हम फिर कैसे तसव्वुर करें कि खान साहब इस बात की फिक्र करें कि वो बैंक के जाने के दिन करीब आ गए हैं। और मोर इम्पोर्टेंटली मैं समझता हूँ कि मुख्तदर हल्के भी अभी तक नहीं समझ पा रहे, उनको ये उनके यहाँ ये अभी तक सोच पैदा नहीं हुई कि अब वक्त आ गया कि रेजीम चेंज होना चाहिए और किसी और को मौका देना चाहिए। मैं नहीं समझता कि ऐसा होगा। ऐसी सूरत हाल है नहीं, लेकिन अली मोहम्मद खान साहब जो मुमलकती वजीर हैं उनका भी ट्वीट आ गया आज, फिर उन्होंने डिलीट भी कर दिया कि अगर माइनस खान साहब हो तो माइनस खान साहब ही नहीं होगा, माइनस जमहूरियत होगा। तो इससे ही फिर बहुत सारे सवाल बन रहे हैं कि कौमी असम्बली में खड़ा होकर वज़ीर आज़म का माइनस के हवाले से बयान, फिर अली मोहम्मद साहब के ट्वीट, PTI के अंदरूनी इख्तलाफ, फवाद चौधरी, असद उमर, शाह कुरैशी के झगड़े, वो भी तो सब है ना, तो उनको उनकी कड़ियाँ लोग मिला रहे हैं। देखिए नज़ीर, जब मुश्किल वक्त आता है तो यही मौका होता है कि आप अपनी अथॉरिटी शो करनी होती है। तो अली मोहम्मद खान साहब की स्टेटमेंट हो या किसी और की स्टेटमेंट हो, इवन के शेख रशीद साहब की हो, शेख रशीद साहब जो कह रहे हैं कि वो कहीं नहीं जाने वाले, लेकिन आपको ये मालूम है कि जब वो चले जाएंगे और एक नई जो है वो सियासी बात जब रवाना होगी तो शेख रशीद साहब उसके भी सवार होंगे, उनके प्राइम मिनिस्टर तो नए होंगे, वो इमरान खान साहब को भूल जाएंगे। तो मैं समझता हूँ कि अली मोहम्मद खान साहब को इसी तरह की स्टेटमेंट देनी चाहिए जब उनका लीडर और जिस वो पार्टी से बिलोंग करते हैं, जिस वज़ीर आज़म की काबीना का हिस्सा है, वो ये स्टेटमेंट नहीं देंगे तो और कौन सी स्टेटमेंट देंगे। लेकिन आपने देखा है कि मियां नवाज शरीफ साहब जब वो प्राइम मिनिस्टर के ओहदे से हटे हैं तो क्या लोगों ने पार्लियामान से इस्तीफे दे दिए थे? नहीं, ऐसा हरगिज़ नहीं हुआ। उसके बाद उसी पार्टी से शायद हसन अब्बासी साहब प्राइम मिनिस्टर बन गए और गाड़ी आगे चल पड़ी। तो ऐसा हरगिज़ नहीं होता है नसीर गोपाल कि लोग किसी एक शख्सियत के साथ बिल्कुल खड़े हो जाएं, वो अपना सियासी सफर जारी रखते हैं। खान साहब के हवाले से भी अभी तक जब लोगों को लग रहा है कि तो ऐसा नहीं होने जा रहा तो इसमें कोई हर्ज नहीं है किस तरह की स्टेटमेंट दी जाए, लेकिन वक्त वो होगा कि जब उनको रुखसत किया जाएगा या उनकी हुकूमत को गिराया जाएगा उस वक्त देखेंगे कि कौन लोग उनके साथ खड़े हैं। वो अली मोहम्मद खान हो, वो शेख रशीद हो, वो खुसरो बख्तियार हो या बाकी लोग हो, उस वक्त उनका इम्तिहान होगा असल में। जब तो खतरा कोई इतना हकीकी नहीं है तो स्टेटमेंट देने में कोई हाथ नहीं। सही। अच्छा शिराई साहब, आज बिलाल साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस की लाहौर में, उसको आप किस तरह देखते हैं? एक चार्जशीट पेश की जो हुकूमत की नाअहलियाँ हैं, उन PIA के हवाले से जो उन्होंने डिसीजन या बयान आया हुकूमत की तरफ से, फिर जो PIA के लिए मसाइल अब हो रहे हैं, कोरोना की सूरत हाल, माशी सूरत हाल, शुगर माफिया, आटे का बहरान, चीनी का बहरान, और उन्होंने कहा कि जिसको वज़ीर आज़म साहब माफिया कहते हैं ये असल में उनके फ्रंट मैन हैं। उसामा बिन लादेन के हवाले से बिलाल साहब ने डिमांड की कि उसकी वजाहत होनी चाहिए। APS वाला वाक़या, ये 70,000 लोग मर गए, उनको आप किस तरह देखते हैं? तो आज की बिलावल साहब की प्रेस कॉन्फ्रेंस को किस तरह देखते हैं? मैं तो समझता हूँ कि इस पार्लियामान के अंदर अगर कोई विजडम की बात कर रहा है, कोई पॉलिटिकल रिकंसिलिएशन की बात कर रहा है, कोई इंटरनल इश्यूज के ऊपर या खारजा मामलात के ऊपर बेहतर अंदाज में गुफ्तगू कर रहा है, तो अगेन बीइंग एनालिस्ट मैं समझता हूँ कि किसी पार्टी से वापसी हमारी नहीं होती। तो मैं समझता हूँ कि बिलावल भुट्टो जरदारी बड़े बेहतर अंदाज में हर मामले के ऊपर बड़ी सेंसिबल किस्म की बातें कर रही हैं। इसमें कोई शक नहीं है कि देखा जाए तो अब तक इस मौजूदा हुकूमत ने तमाम मामला को, नीयत की हम बात नहीं करते, हमें लगता है कि इनकी नीयत बड़ी अच्छी होगी, लेकिन इनकी एबिलिटी के ऊपर, इनकी एक्सपर्टीज के ऊपर और इनकी इश्यूज को हैंडलिंग के बारे में तो हम बात कर सकते हैं। तो देखा जाए तो इन 3 एरियाज के अंदर ये मौजूदा हुकूमत बुरी तरह नाकाम हुई है। किसी मामले को बेहतर अंदाज में हैंडल नहीं किया गया, किसी इशू को बेहतर अंदाज में हल करने की कोशिश नहीं की गई। रादर ये है कि एक मसले को हल करने के नतीजे में 10 मसले और पैदा कर लिए गए हैं। तो मैं समझता हूँ वजह ये है कि आप पॉलिटिकल रिकंसिलिएशन की तरफ नहीं जा रहे, आप पार्लियामान को ऑन बोर्ड नहीं लेते, आप सोलो फ्लाइट देना चाहते हैं तहरीक इंसाफ की हुकूमत, और उनका ख्याल ये है कि वो एक एब्सोल्यूट विजडम का शिकार है। उनका जो ज़हन है वो बेहतरीन अंदाज में सोचता है और जो वो सोच रहे हैं वही सबसे बेहतरीन है। बहुत बहुत शुक्रिया आपका शिराई साहब, आपने में टाइम दिया। नाज़रीन, इफ्तिखार शिराई साहब जो ॻाल्हियूं बि अवां जे साम्हूं आहिनि, आमिर खाकवाणी साहब जो बि हिते वक़्तु आहे ब्रेक शो, ऐं ब्रेक खां पोइ पाण हिन मामले ते अञा वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। वठूं था ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं नसीर मेमन साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि।
आहे समूरी सूरत हाल ते उन्हनि जी गहरी नज़र रहे थी मुसलसल सुठो लिखंदा बि रहनि था नसीर मोहम्मद साहब तमामु घणी महिरबानी अवां टाइम ॾिनो ऐं असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया PTI जा जेके अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि प्रोग्राम में गॾोगॾु अॼु जेका बिलाल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हिकिड़ी चार्ज शीट पेश कई हुकूमत जे लाइ गॾोगॾु जेका ख़ान साहब जो जेको बयानु आहे 3 ॾींहं पहिरियां जेका उन्हनि में हिकिड़ी ख़ुदि एतमादी या एतमाद नज़र आयो पिए त मूंखां सवाइ ॿी का चॉइस नाहे कल क़ौमी असेंबली में बीही करे हू चवनि था त जेकॾहिं खेसि माइनस कयो बि वियो तॾहिं बि अव्हां इतिसाब खां बची न सघंदा ऐं अली मोहम्मद ख़ान साहब मुमलिकती वज़ीर आहिनि PTI जा उहे चवनि था त जेकॾहिं माइनस ख़ान साहब थियो ट्वीट कयो आहे उन्हनि पोइ माइनस जमहूरियत थी वेंदी त ओचितो जेका एॾी एतमाद वारी हुकूमत हुई PTI जे अंदरि जेको एतमाद हो वज़ीरनि में वज़ीर आज़म में अचानक सां अहिड़ो छा थी वियो न असांखे नज़र अचे पियो का अपोज़िशन तहरीक हलाई न को माण्हू रोडनि ते आया ही केरु उन्हनि खे माइनस करणु पियो चाहे या छा वाक़ई अहिड़ी सूरत हाल आहे या इहा बयाननि जी हद ताईं आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त इमरान ख़ान ॾाढो ख़ुशनसीब वज़ीर आज़म आहे जंहिंखे हर उन जानवर खां सपोर्ट मिली आहे जंहिंजे लाइ ॿिया वज़ीर आज़म वॼाईंदा आहिनि ऐं अपोज़िशन दरकत खुलियो मैदान ॾिनो आहे मूंखे त अपोज़िशन हींअर ताईं जेतिरो इमरान ख़ान साहब जी कारकर्दगी कमज़ोर आहे उन खां वधीक कमज़ोर त मूंखे अपोज़िशन जूं पंहिंजो रैंक्स नज़र आहिनि का बि पावरफुल मूवमेंट को बि प्रेशर तव्हांखे सवाइ जेको फज़ल रहमान धरणो आहे उन खां सवाइ का बि डिस्टर्बिंग डेवलपमेंट ई कान्हे हुकूमत जे लाइ बिल्कुलु त हिन त लाइ ॾाढी कंफर्टेबल माहौल में हुकूमत पइली मुंहिंजे ख़्याल में जेके लगातार ख़ान साहब जा फेल्यूअर्स आहिनि हिकिड़ो त उन्हनि फ्रस्ट्रेशन क्रिएट कई आहे मुसलसिल महांगाई बंदि नथी थिए पेट्रोल हिकु दर सां महांगो थो थिए ऐं मिस्टीरियस वे सां थिए थो फर्स्ट डेट खां 4 ॾींहं अॻु थिए थो अटो ऐं गिहु ऐं चांवर ऐं हर शइ जे करे जेको उनजो पॉलिटिकल जेको फॉलबैक आहे उहो उन कॉन्स्टिट्यूंसी में मौजूदु जेके माण्हू जेके चवंदा ख़ान साहब सां त मिलण बि ॾाढो ॾुखियो आहे ॿियनि वज़ीर हूंदो पर वरी जेके थोरा पॉलिटिकली मेच्योर गवर्नमेंट जा माण्हू थियनि था न नवाज़ शरीफ़ उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजा इंस्टीट्यूशनल नेटवर्क आहे जंहिंमें माण्हू खे अकोमोडेट कनि था इंगेज कनि था ख़ान साहब जो सॼो दौरो त मां VIP आहियां मां न पसंदि आहे हुनजी ईगो एतिरी आहे जो हू पंहिंजे वञे थो सिंध में त वज़ीर आला सां नथो मिलणु चाहे थो नंढा नंढा MLA MPA जेके हिन जे पुठियां दौड़ंदा शमूलियत जे लाइ उन्हनि खे हथु मिलाइण त नथो अचे उहे अनवाइड आहिनि इतिहादी अनवाइड आहिनि तव्हां ॿ स्टाचनि खे जेकर तरतीब में ॾिसो अख्तर मेंगल अलॻि थियो ॿिए ॾींहुं शाहज़ैन मुफ्ती कावड़ जो इज़हार कयो डिनर थी जंहिंमें मुस्लिम लीग कास्ट कोन आई अख्तर मेंगल बि न आयो शेख रशीद ॿुधायो ऐं शेख रशीद हुन खां पोइ चुप आहे शेख रशीद जो को बयानु न ॿुधो आहे रिकवर थी चुको आहे कोरोना मां नॉर्मल शेख रशीद 48 कलाक चुप न रही सघंदो आहे उहो बिल्कुलु माठ आहे ऐं पोइ ख़ासि तौर ते तव्हां नोट कयो हूंदो त जेका रिपोर्टिंग थी हुई डिनर वारे इवेंट जी जेका डान जी रिपोर्ट आई त ॿिए ॾींहं ते त डिनर में पंहिंजा 14 MNAs कोन आया हुआ ख़ान साहब जा बिल्कुलु जंहिंखे पोइ स्पीकर जे थ्रू मञाए ऐं वज़ीर आज़म हाउस ते आंदो वियो डिनर ख़तम थी चुकी बिल्कुलु कुझु मेंबर सदन ते तव्हां निकिता ऐं डिनर हिन जी अटेंड न कया हुन वञी काफ़ी जी डिनर अटेंड कया रिफ्स त ॾाढा क्लियर आहिनि बजट अप्रूव थी वई चयो थी वाह अॻे खां 40 वोट मिलिया शॉक इहो आहे त मिनिमम जेका सिंपल मेजॉरिटी खपे 70 जी उन खां घटि निकिता वोट 160 172 जे सो इन जे करे मुंहिंजो ख़्याल आहे त ख़ान साहब सां जेके परफॉर्मेंस जा शदीद मसइला आहिनि वेझनि जेको शुगर वारो स्कैंडल थियो ॾियो सारो उहो एक्शन कोन थी सघो माण्हू चवंदा भई तुंहिंजो वॾी दवाऊं कोन इनकलाब थो आया मां पहिरियों करे वॾो वॾो इंकिशाफ कयो आहे एक्शन हाणे PI जे भेरे में तव्हां ॾिसो इंतिहाई रेस्पॉन्सिबल वे सां मां नथो चवां त शयूं ठीक हूंदियूं नथो चवां त पायलटनि जा लाइसेंस कूड़ा या सचा न हूंदा पर पॉलिटिकल लीडरशिप खे ॾिसणो पवंदो आहे त कहिड़े इश्यूज़ खे कहिड़े फोरम ते कीअं प्रेज़ेंट कबो आहे हिकु यूनिवर्सिटी जा तालिब इल्म जी सियासी शागिर्द जमायतुनि जा अॻुवान त कोन्हनि जिते का ॻाल्हि अचे थो अचे ई छो त मां सचार आहियां मां सच थो ॻाल्हायां ही स्टेट अफेयर्स में इहो काफ़ी न हूंदो आहे तव्हां सच था ॻाल्हायो हुनजा पंहिंजा हिकिड़ा डिप्लोमेटिक नॉर्म्स बि आहिनि कहिड़े वक़्त ते कहिड़ी शयूं कीअं डिपिक्ट कबी हुननि जा हिकिड़ा तरीक़ेकार हूंदा हिन खे छड़ा जेको 4 कलम हेडिंग थियण लाइ ऐलान कराए छॾिया हाणे इहो को कंसेक्यूटिव लगातार हिकु पुठियां थींदी आहे मिसहैंडलिंग आहे इरेस्पॉन्सिबल एटीट्यूड आहे उनजे नतीजे में ख़ान साहब पाण खे हिन जाइ ते पहुचायो आहे जो हाणे चवंदो थो अचे त मूंखे -1 कंदो त ॿिया न छॾींदा उहा त तक़रीर हिकिड़ी तमामु कमज़ोर हालत में नज़र पिया हुनजी ख़ान साहब जंहिंजे एग्रेशन ऐं कॉन्फिडेंस सां ऐं फ्रंट फुट ते हू ॻाल्हाईंदो आहे ओतिरो ई मूंखे बैक फुट ते वीक फुटिंग ते नज़र आयो हुनजी सो थिंग्स आर नॉट इन अ गुड ऑर्डर त पोइ कुझु माण्हू चवंदा न इहो बयान जी हद ताईं आहे PTI जो वोट माना रुगो ख़ान साहब ताईं आहे ख़ान साहब खे जेकॾहिं हटाइण जी कोशिशि कई वई त पोइ हू ॿिए खे बि वज़ीर आज़म आणनि पंहिंजी पार्टी मां कोन ॾींदो हू ज़िद्दी आहे
छा वाकई ईअं आहे ॿिए कंहिंखे वज़ीर आज़म न आणणु ॾींदा या जन आंदो आहे ज़ाहिर आहे उहे तिन खां वधीक पावरफुल आहिनि उहे जेकॾहिं ॿी का चॉइस रखनि था त पोइ ख़ान साहब खे वञिणो पवंदो? ॾिसो पार्ट्स में बि हिन क़िस्म जा वाक़िया थियनि आणण वारनि लाइ आणणु शायदि एतिरो ॾुखियो कोन्हे जेतिरो पोइ हटाइणु ॾुखियो थी पवंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे कि पार्लियामेंट आहे न, हीउ डायरेक्ट रूल त कोन्हे न कंहिं हिकिड़े इदारे जो जेको वञे पंहिंजे सिंगल हैंडेडली फैसला करे। त हाणे पूरे गेम जे अंदरि 2-4 साल इन्वेस्टमेंट कई आहे, हिन सॼी गेम जो माहौल ठाहियो आहे। ख़ान साहब ईअं तरह में हीरो कोन थियो आहे न, सॼा मैदान साफ़ कराए ॾिना आहिनि, सभु अपोज़िशन खे नाकारा करे ॾिनो आहे, वोट अरेंज कराए ॾिना, अलायंसिस ठाराए ॾिना। हाणे इहा जेका अहिड़ी सारी महिनत आहे उन खां पोइ तव्हां हिकिड़े माण्हू खे हिकिड़ी स्ट्रीम ठाहे ॾेई छॾी। हाणे इहो त सवलो कोन्हे त तव्हां कंहिं वजह ॿाहिरि फिटी करे छॾींदो। तव्हां 97 जो यादि करियो त 90s में जॾहिं नवाज़ शरीफ़ जी जेका ॿी हुकूमत वई हुई, पहिरीं हुकूमत वई, पोइ ॿी हुकूमत मुशर्रफ खे कढी, त उन वक़्तु तव्हां यादि करियो त भारी तरीन मैंडेट न हो छा नवाज़ शरीफ़? ऐं उन खां पोइ उन वक़्तु पीपल्स पार्टी वटि 13-14 सीटूं हुयूं मथे ईमान में। नवाज़ शरीफ़ मोस्ट पावरफुल वज़ीर आज़म हुयो, हुनखे रस लाहे सघंदो। पर पोइ जॾहिं मसइलो ख़राबु थियो जस्ट थ्रोन आउट। उन वक़्तु उहो 18th अमेंडमेंट कोन आई, 58(2) बि हुई त इहो कमु कंदो। हाणे बचिया जेकर ख़ान साहब खे ही जिन थोरी आंदो आहे, उहे जेकर हुनखे कंहिं तरह का नेगोशिएटेड सेटलमेंट सां राज़ी करे सघनि त तूं हाणे रस्तो ख़ाली कर ऐं हुनखे का ॿियूं मरा तुंहिंजो कंहिंखे ॾियणो पवंदो, अदरवाइज़ त हू ख़ामोशीअ सां उथी एॾो सभा वांगुरु उथी हलियो कोन वेंदो। ऐं जेकॾहिं वञे थो त पोइ पीटीआई जी सियासत खे कीअं ॾिसो इन फ्यूचर जेका पाकिस्तान से पोइ पीटीआई किथे बीहंदी जेकॾहिं इमरान ख़ान साइड लाइन थिए थो त? सो पीटीआई का वॾी हिस्ट्री रखंदड़, का डीप रूटेड, का मासिल के अंदरि स्ट्रक्चर रखंदड़ पार्टी कान्हे। इहो को पॉलिटिकल पॉपुलिज्म जो आउटकम हुयो। कीअं थियो उनजे पुठियां हिकिड़ो त ज़ाहिर आहे लगातार पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ जे हुकूमतुनि जे अंदरि गवर्नेंस जा इशूज़ रहिया, उन्हनि खां इनकार तव्हां नथा करे सघो। हिकिड़ो त उन करे माण्हुनि में चिड़, करप्शन, बैड गवर्नेंस, इन्हनि सभिनी शइ हिकिड़ो एलिमेंट हो। ॿियो हिकिड़ी पूरी फिज़ा ठहे थी न, पूरी मीडिया लॻी वञे तव्हांजी सपोर्ट में, माण्हू परे परे खां कई हज़ारनि जे तइदाद में तव्हां सां शामिल थियण लॻनि, माण्हुनि खे फ़ोनूं थियनि त सुभाणे शामिल थी वञो, तव्हांजी सीट पकी आहे। पूरो जॾहिं माहौल थो ठहे, क्रिएट थो थिए, त पोइ ही त पूरो हिस्ट्री आहे न मुल्क में, जंहिंजे लाइ तव्हां माहौल फेवरेबल ठहिराईंदो, भॼंदा उनजी हुकूमतान कोई गैर। हाणे थोरी ॾुखी आहे, वधीक ॾुखी माना वञिणो थो पए स्ट्रगल में उन्हनि खे, अॻे त इहो बि न करिणो पवंदो। त उनजे नतीजे में ही पूरो वायुमंडल ठहियल आहे। हाणे उतां तव्हां हिकदमि पीटीआई जेकर सुभाणे मूंखे ॿुधायो मुशर्रफ में काफ़ी यादि करे बिल्कुलु पीपल्स पार्टी पेट्रियाट हेॾो सारो ग्रुप फने कानून में शामिल थी आहे, तव्हांखे लॻो पिए त हिननि खे हितां को सवलो आहे गाइब थी आहे। छो त पॉलिटिकल माण्हू में रूट्स कोन्हे। जेकर थोरियूं घणियूं हुयूं सेंट्रल सेक्टर जो, त उहा जेका ही कारकर्दगी आहे उन खां पोइ ख़ान साहब जे पंहिंजे माण्हू लाइ मुश्किल थी आहे उनखे डिफेंड करणु। सो हिकिड़ो रिएक्शन त करे सघे थो हू, ऑफकोर्स हुनजी अञा बि कुझु न कुझु पॉपुलरिटी मार्केट में आहे, माण्हू अञा के आहिनि जेको असां होप बि रखनि था, उहो सम्झनि था त न हिनखे ख़राबु हालत में मुल्क मिलियो वीचारो सचो न हिकु इंसान आहे, ॿिया सभु ख़राबु मिलिया अथव। पर मुंहिंजो ख़्याल आहे त टर्माइल थींदो स्मूथली, एॾो सवलाई सां ख़ान साहब माइनस थी वञी घर वेही रहे ऐं पंहिंजे रैंक मां कंहिं ॿिए खे स्मूथली माना सवलाई सां न ईंदो, सिधे तरह सां न ईंदो, कंहिं फॾे दंगल खां पोइ थी सघंदो। सही, तमामु घणी महिरबानी नसीर मेमण साहब, अवां टाइम ॾिनो। ऐं नसीर मेमण साहब जूं ॻाल्हियूं बि नज़ीर अवां साम्हूं आहिनि। ॻाल्हि उहा ई पई थिए त माइनस जे लाइ वाक़ई को प्रेशर आहे ख़ान साहब ते, जेकॾहिं आहे त उन प्रेशर में अची वेंदा, सवलाई सां वेंदा न वेंदा, या सवलाई सां न वेंदा त पोइ छा थींदो, जेकॾहिं वेंदा त पोइ ॿियो केरु ईंदो। उन समूरी सूरत हाल ते हाणे हिन मुल्क में बहस थिए थो ऐं जन ॻाल्हियुनि खे पहिरियों हू पाण तस्लीम न कंदा हुआ ख़ान साहब, हाणे पाण अची पंहिंजे वाद सां बयानु ॾियनि था, पोइ ज़ाहिर आहे हुन ते मीडिया जो माण्हुनि जो हुन ते ॻाल्हाइण बि ज़ाहिर ठहे थो, पाण हुन ते ॻाल्हायोसीं। अॼु प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई, असांजो टाइम थियो पूरो, पाण वधीक बि हुन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहंदासीं। ॾिसूं त ईंदड़ ॾींहंनि में वधीक कहिड़ी डेवलपमेंट थिए थी, सूरत हाल किथे बीहे थी। ॾींदा असांखे इजाज़त, अल्लाह निगहबान।